नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कश्मीर खां ख़बर ॾींदा हलूं त कश्मीर जे कोट मां वापसी ते बडाणी लॻ ॻोठ मेवो भुट्टो वासी 22 वरिय जो नौजवान अब्दुल अज़ीज़ भुट्टो मुबीना तौर ते अगवा थी वियो, जॾहिं त मुगवी नौजवान जे भाउ अब्दुल हमीद भुट्टो जे साफ़िन आॾो दाहींदे चवणु हो त 2 ॾींहं अॻु असांजो भाउ कंहिं कम सां कश्मीर जे कोट आयो हो, जंहिंसां हिकु दफ़ो फ़ोन ते राब्तो थियण बाद कलाक खां पोइ संदसि नंबर मसरूफ़ आयो, जॾहिं त राति असांजे भाउ तरफ़ां फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी आहे जंहिं धाड़ेलनि हथां अगवा हुजण जी तस्दीक कई है। मुगवी नौजवान जे वारसनि मूजिब धाड़ेलनि तरफ़ां मुगवी जे मोबाइल तां फ़ोन करे भुंग तलब कई वई है ऐं भुंग न ॾियण जी सूरत में नौजवान खे नुक़सान पहुचाइण पिणु धमकी ॾिनी वई है, जॾहिं त मुगवी नौजवान जे घर अंदरि रोज़ राड़ो मतल है। यादि रहे त कश्मीर अंदरि कुझु वक़्त जे ठापर बाद हिकु दफ़ो ॿीहर बदअमनी चोट चढ़ी वई है। यादि रहे त कुझु वक़्त अॻु कश्मीर थाणे जे हद ॻोठ कंडो खान लंजवाणी जा रवासी 2 नौजवान सोट इरफान शेख ऐं आसिफ शेख जेके औरताणी आवाज़ ज़रिए हरखजी धाड़ेलनि हथां अगवा थी विया, जेके 20 ॾींहं खां मथे जो अरसो गुज़रण बावजूद हिन महिल ताईं बाज़ियाब न थी सघिया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।